खत्म थी वई अल्लाह फरमायो पानी खणो ओ इन चश्मे मो पानी खणी हिया बड्ढो कतों घर सब बयान अच्छे तो अल्लाह फरमायो हाणे पानी खणो ओ हिया बढकड़ा तो पी अंदर जी बीमारी मां खत्म करे छया बढकड़ा पी तई अंदर वाली बीमारी खत्म थी वई 18 वरन जो नौजवान बणियो वेठो आई जो घरवारी नबी जी साल पर खेब जो पतो कान पियो पए हिया परे खोंबी हिया तके तके थी चवे और रस्ते ते वेण वारा जवान ने त खबर हिते मुंहिंजो मुड़स पियो हो जेको बीमार हो वो काॾे हो अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम हिया नज़र करे फरमायो ओ पुछा करण वारी औरत हेॾे मुंहिंजे वेठो आ हुअ थी चए मां तुझे वेझो कीअं अचां मुंहिंजो मुड़स बीमार हो तू सेहत वारो आ हो कुराड़ो हो तू नौजवान मां तुझे वेझो कीअं अचां जदो पुछा करण वारी औरत हेॾे मोॾे खोर सां में हार मां के सुञाणे थी मां केरा वो अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी घरवारी ओ ईअं तके तके थी चवे मां त नथी सुञाणा पर एतिरो चवंदमि मुंहिंजे मुड़स अयूब नबीअ जा बि जवानीअ में मुहांडा ईअं हा जीअं तुंहिंजा थी फरमाए तो ग़लती न कर उहो अयूब नबी तमाया जे तूं त बीमार तंदुरुस्ती जे मां रोई पंहिंजे रब खे इलाहो कयमि रोई पंहिंजे रब जी ज़ात बबरकात खे सॼो मथो ऐलान ॾियो फस्तजबना लहू जीव कयां अयूब जीव कयां जेको घर ते को जाए जे चई त औलाद जाए चई त माल वराए जाए चई जेको घुरे घुर त मां जाए मां चयो रब मां बीमार सेहत मिले जे हाणे जो हाणे मां सेहत तो जाए ओ और कुद बिरजिलिका हा मुगतसलुम बारिदु व शराब अल्लाह फरमायो वेठी जगह ते लत तू आणो पानी जो चश्मो मां कढी जाए मां हिते जो लतायम फेरे ने हार हिते पानी जो चश्मो होयो जई न हो मां लत है रब मेहरबानी कई पानी जो चश्मो निकरी पियो टुकड़ा पीतम अंदर वाली बीमारी खत्म थी वई हुस्न जो क्यों रब ॿाहिरों वाली बीमारी खत्म करे पोइ रब मटे रब जो मांखे दुनिया जे मंज़िल ते पहुचाए छॾियो आहे नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत जमीयत उलमा इस्लाम रोई तो चे रब मां जवाना मुंहिंजी घरवारी पोड़ी अल्लाह फरमाया ने घरवारी के भी चओ इन्हीं चश्मे मो गुस्ल करे मारा कोई नजी भी पोरा पमो मटे जवानी वारी मंगल मोटाए जान भरी नहीं सिर वजी हयाती क्या गुजारियो आजो माजे रब वे जो मुझे हा अयूब अलैहिस्सलाम बीमार जा सदके बुदया तने त रब कायनात कुरान पाक जे अंदर ऐलान कियो आ केड़ो अचो बाबा खोलियो कुरान पाक सिपारो 24 सूरत जो नालो सूरत मुमिन आयत नंबर 59 जी शुरुआत रब कायनात ऐलान कियो केड़ो अल्लाह से फरमायो वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम इन्नल लज़ीना यस्तकबिरूना अन इबादती सयदखुलूना जहन्नम दाखिरीन अल्लाहुल्लज़ी जअल लकुमुल लैला लितस्कुनू फीहि वन्नहार मुबसिरा इन्नल्लाह लहू फज़्लिन अलल नास वलाकिन अक्सरन नास ला यशकुरून मुखा पेरियां
आशिक़े कुरान हज़रत मौलाना शाहनवाज़ अब्दाली साहब भी तव्हांखे घुमाए विया अचो तव्हां भी कुरान पाक मां ईअं लोलियूं ॼाण ओ बुरो साहब बी को मारो अचो तव्हां कुरान मजीद मां ईअं लोलियूं ॼाण ओ जीअं अम्मा पंहिंजे बच्चे खे हिंदोरे में सुम्हारींदी आहे ईअं हिंदोरो बि लोॾींदी आहे लोलियूं बि ॾींदी आहे अचो तव्हां ईअं कुरान मजीद मां लोलियूं ॾेई वञाव छो तव्हां चवां कंहिंखे कुझु मिलियो कंहिंखे कुझु मिलियो कंहिंखे कुझु मिलियो असां फ़क़ीरनि खे मूंखे बि चओ रहमत वारो क़ुरान मजीद मिलियो आहे नारे तकबीर शान कुरान ज़िंदाबाद अल्लाह से फरमायो वक़ाल रब्बुकुम उदऊनी ओए लिखो पियो आहे फरमाए थो वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम इन्नल्लज़ीना यस्तकबिरून अन इबादती सयदखुलूना जहन्नम दाखिरीन फरमाए तो चए तो तव्हांजो पालनहार रब तव्हांखे तव्हांजो पालनहार तो चवे सॼो तव्हां कयो त जीव जी मां पाण कयां ॿुधो नए वाहवारो ओ बुरो साहब कसमा रब्बे काबा जो ये रब जो नो जे हा अम्मा मरियम जा बंद कमरे में सद केर ॿुधे आ ये रब जो नो जे हा हज़रत ज़करिया अलैहि सलाम जा सद केर ॿुधे आ ये रब जो नो जे आ अयूब अलैहि सलाम बीमार जा सद केर ॿुधे आ पर ॿुधो ॿुधो ये रब जो नो जे आ यूनुस नबी जा मच्छीअ जे पेट में सद केर ॿुधे आ आहे नबी पर तिन आंदारनि में आ हिकु राति जो आंदारो ॿियो दरिया जे पेट जो आंदारो टियों मच्छीअ जे पेट जो आंदारो आहे नबी तिन आंदारनि में आ अखियुनि मुबारकनि मां गोरा था गरनि चतो वनाता 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 फि ज़ुलुमात अल्लाह इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन चतो ला इलाहा कोई कोने इल्ला बस मगर तू ही तू सुब्हानक रब तुझी ज़ात पाका छा तो चवे वनाता निदा जो पुकार के नादा जो वो असरण के आए नबी तिन अंदरनि में आ हिकु राति जो अंधारो ॿियो दरिया जे पेट जो अंधारो टियों मच्छीअ जे पेट जो अंधारो तिन अंदरनि में नबी तो रब के इलाल करई रब के तो सॾे चतो ला इलाहा इल्ला साईं ॿियो कोई कोन्हे बस तू अंत बस तू ही तू सुब्हानक रब तुझी ज़ात पाक सियाणे मां मेहरबानी कर कुतो दुनिया मारो जे रब वेजो नो जे आ यूनुस नबी जा मच्छीअ जे पेट में सद केर ॿुधे आ अल्लाह फरमाए फस्तजबना लहू जीव कयाए ओ मुंहिंजा यूनुस जीव कयाए घुर छा थो चवे सही मेहरबानी कर हाणे मां त मच्छीअ जे पेट में आ मेहरबानी कर जे हाणे जो हाणे ॿार तो पुॼायां कुतो दुनिया मारो जे रब वेजो नो जे आ यूनुस नबी जा मच्छीअ जे पेट में सद केर ॿुधे आ तॾहिं तो चए वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम इन्नल्लज़ीना यस्तकबिरूना अन इबादती सयदखुलूना जहन्नम दाखिरीन चए तो तव्हांजो रब सॼो तव्हां कयो त जीव मां कयां पर ॿुधो जे रब वेझो न हुजे हा नंढड़े यूसुफ अलैहिस्सलाम जा सॾ केर ॿुधे आ जो ॿाहिरि काटियूं कढियूं बीठा आहिनि चवनि पिया उक़्तुलू यूसुफ अबतरहू अरदन यखुल लकुम वजहु अबीकुम वतकूनु मिन बादी कौमन सालिहीन क़ाल क़ाइलुम मिनहुम ला तक़तुलू यूसुफ वअल्कू फी ग़याबतिल जुब्ब यल्तक़ितुहु बादु ख़य्यार ओ जॾहिं ॿाहिरि वठी आया यूसुफ अलैहिस्सलाम खे जंगल में वठी आया सॼो वाक़ियो बयान करणु मुंहिंजो मक़सदु कोन्हे अॼोको मुंहिंजो मौज़ू आहे सॼो तव्हां सां कयूं जीव जीव रब पाण कंदो आहे पर ॿुधो दुनिया वारो यूसुफ अलैहिस्सलाम खे वठी आया हीअं कातियूं कढी हिक ॿिए खे था चवनि उक़्तुलू यूसुफ
थियोस अने न छॾियोस यूसुफ खे क़त्ल कयो नंढे यूसुफ जे अखियुनि मां घोड़ा पिया करन बुद्धू दुनिया वारो आहे नबी पर सॼे कंहिंखे थो अखियुनि मां घोड़ा गड़ी पिया हीअं भाइनि निहारे भाइनि जे हथनि में कातिल ने निहारे अखियुनि मां घोड़ा गड़ी पिया मथे निहारे छा थो चवे जतो रब्बे अन्नी मग़लूबुन फंतसिर रब्बा मां हीणो आहियां रब्बा मां कमज़ोर आहियां रब्बा मां मोहताज आहियां मुख्तियार तूं आहियां सही मां कमज़ोर आहियां मुंहिंजो मददगार तूं पाण आहियां अल्लाह फरमाए छो गिरती कई थी मां काॾे वियो आहियां मां जो मौजूद आहियां गिरती न कर हाणे तो परे के आए बड़े भागी दिल नरम थी वई मां चवां जे रब वेठो न हुजे हा यूसुफ अलैहिस्सलाम जा सर केर ॿुधिया पर ॿुधो दुनिया वारो जॾहिं मिस्र जे बार में अल्लाह जो नबी पे विकामियो यूसुफ अलैहिस्सलाम विकामे पियो आग पियो लगे नंढे यूसुफ जे अखियुनि मां घोड़ा पिया करन रोई मथे निहारे पियो चवे रब्बे अन्नी मग़लूबुन फंतसिर रब मां हीणो आहियां अल्लाह मुंहिंजो मददगार तूं पाण साईं मां कमज़ोर आहियां अल्लाह मुंहिंजो मददगार तूं पाण साईं मां सॾण वारो आहियां मुंहिंजा सॾ ॿुधी जीव सां जवाब ॾियण वारो तूं पाण साईं ने महिरबानी कर ठिकानी वेंदुमि नौकर थी वेंदुमि साईं भाइर कोई सटन हा उहो चङो हो पर खूह में उछलायो उते ॿुॾी वञा उहो मुंहिंजे लाइ चङो हो मां अॼोको ॾींहुं न ॾिसां हा साईं ने महिरबानी कजांइ अल्लाह फरमायो मां काॾे वियो आहियां मां जो मौजूद आहियां घबराए ना जेको तोखे ख़रीद करे घर ॾे वठी ईंदो मां अल्लाह तोखे मालिक बनाए खरीदार के तुझो नौकर बनाए छॾींदो मां नारे तकबीर शाने बारी ताला गिरब वेंदो न हुजे हा यूसुफ अलैहिस्सलाम जा सर केर ॿुधिया हा जॾहिं अज़ीज़ मिस्र ख़रीद कयो पुट्रा मां ख़रीद कयो थी माए ओ हियां यूसुफ नबी वेठो थोड़ो ॾई चेहरो मथे करे जे मां ख़रीद कयो थी माए नालो छा थी मुंहिंजो नालो यूसुफा मुंहिंजो नालो अज़ीज़ मां त मिस्र जो बादशाह ओ यूसुफा मां ख़रीद कयो थी माए उथ त हलूं नंढो यूसुफ अखियुनि मां घोड़ा पियो ॻाड़े सही हाणे विकामी वियो माए सही हाणे मां विकामी वियो माए हाणे मां नौकर थी वियुमि अल्लाह फरमायो मां काॾे वियो आहियां मां जो मौजूद आहियां घबराइजांइ न अज़ीर मिस्र तो चए यूसुफ क़ुर्बान वञाए तूं आॾो हल मां मिस्र जो बादशाह पोयों हलंदोमांइ जे मूंखे ख़बर कहिड़ी तुंहिंजो घर वारो कहिड़ो आहे जे मां ॾसींदोमांइ हाणे सॼे हल हाणे खॿे हल अल्लाह फरमायो हाणे मालिक तूं थीने मिस्र जो बादशाह मां अल्लाह तुंहिंजे क़दमनि में तुंहिंजो नौकर करे बीहारींदोमांइ पर ॿुधो जॾहिं बीबी ज़ुलेखा सॼो वाक़ियो बयान करणु मुंहिंजो मक़सदु कोन्हे और जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जवानीअ जी मंज़िल ते पहुतो बीबी ज़ुलेखा जे दिल में बीमारी पैदा थी वई हेॾे मुड़े निहार कसम रब्बे काबा जो और नए बाते अचण वारो जलसे में अचण वारो पोड़ो ते नौजवान कसम रब्बे काबा जो हे क़ुरान मजीद मुंहिंजे मथे ते आ मां बावजू रब जो क़ुरान खणी नसीनो आ मां पंहिंजे अकाबरीन जी सफ़ाई बयान करण आयो आहियां कसम रब्बे काबा जो जे नबी के ग़ैब जी ख़बर पवे आ यूसुफ नबी अंदर कमरे में वञे आ तेजी मन ग़ैब जी ख़बर कान बीबी ज़ुलेखा जे दिल में बीमारी का भी पैदा थी वई आ बीबी ज़ुलेखा चयो यूसुफ अंदर कमरे में वञो कुछ सामान पियो आ खणी आ अल्लाह जो नबी अंदर तो वञे अखियुनि मां घोड़ा पिया करन रब हाणे मां विकामी आयो अॼु त नौकरनि जी मूंखे कमु करणो आ अचे तो यूसुफ नबी ॿिए कमरे में वियो बीबी ज़ुलेखा पहिरें कमरे जो दर बंदि कयो यूसुफ नबी टे कमरे में बीबी ज़ुलेखा ॿिए कमरे जो दरवाज़ो बंदि कयो अल्लाह जो नबी चौथे कमरे में आ बीबी ज़ुलेखा टे कमरे जो दरवाज़ो बंदि कयो अल्लाह जो नबी पंजे कमरे में आ बीबी ज़ुलेखा चौथे कमरे जो दरवाज़ो बंदि कयो अल्लाह जो नबी छह कमरे में आ बीबी ज़ुलेखा पंजे नंबर कमरे जो दरवाज़ो बंदि कयो अल्लाह जो नबी सते कमरे में पहुतो बीबी ज़ुलेखा छह कमरे जो दर बंदि करे डुकंदी आई सते कमरे जो दरवाज़ो बंदि करे तालो हणी निहारे छाती चवे कालत आई तलक यूसुफ हेॾे आ तू भी जवान मां भी जवान तू भी सोनो
मां भी सोनी तू भी हसीन मां भी हसीन हाने आई तलक हेडे मुझे भेजो अल्लाह जो नबी अखन मां गोड़ा गाड़े छा तो चवे तो काल माअल्लाह परे थी मां पर को पना तो वठा सलाम बीबी जुलेखा ओ नहीं आई यूसुफ नबी रुकंदो ओ भारी कुंड में हुआ बीबी जुलेखा पोया यूसुफ नबी उतरी कुंड में वियो बीबी जुलेखा गड्डा यूसुफ नबी दक्षिणी कुंड में वियो बीबी जुलेखा टुकंदी थी अचे पर हेडे में यार ये चाबियो कदी ॾेखारे थी चए यूसुफ टुकंदे त कदी टुकंदे ताला मारे आई थी माए कर बंद क्या थी माए ताला हया थी माए ओ ए चाबियो मुझे हथ में रुकी सानो थी पने पर मुझी मनशा पूरी करनी पड़ रही मां गोरा करी पिया अल्लाह जो नबी तो चवे रब्बी अन्नी मग़लूबुन फंतसर रब्बा महीनो आए रब्बा मां मोहताज आए अल्लाह तू मुझो मददगार सयाने मेहरबानी कर इन को ॿाहिरि कोई सट न वो मुझे लाए चङो हो मां अजो को डी उन सा अल्लाह फरमायो छो गलती कई थी ओ यूसुफ हाने ढुकण तुझो कम दरवाजे के थोड़ तुझो कम तुझे थमाद सा दरवाजे के टुकर करे तो के दर को बाहर पुजाण मां अल्लाह जे ज़ात जो कम हिय जो ढुकंदो आयो दरवाजे के थोई दरवाजो टुटी पियो अल्लाह अकबर दरवाजो टुटी पियो यूसुफ नबी ढुकंदो तो अचे हां बीबी जुलेखा भी कट्टा आखिरी दरवाजे ते पहुतो बीबी जुलेखा भी पोयो पहुती ओ ये चोले में अचे दई अल्लाह अकबर यूसुफ नबी अगते पियो छिके बीबी जुलेखा पोइती पई छिके चोलो पोयो फाटी पियो दरवाजे ते पहुतो दरवाजे ते यूसुफ नबी पहुतो ओडे अजीज मिस्र बाहर भी जो परेशान जे तो यूसुफ कोने ओ मुजी जुलेखा कोने का दरवाजो भी बंदा खबर तरी पई तर टुकर थी हो यूसुफ नबी निकरी आयो अजीज मिस्र पे चए यूसुफ खैर काए परेशान यूसुफ रोए तो छो बीबी जुलेखा भी कदाई जती अजीजा ओ जेके पुत्रे लो करे पे पाली आज नौनी बाने नफ्स के पे रोणो अजीज मिस्र या कावड़ में पे दिसे अल्लाह के नबी जे खमा गोड़ा पे रोई तो जा रब्बी अन्नी मग़लूबुन फंतसर रब्बाने मुझे मदद फरमाए महीनो मां कमजोरा साईं मां मोहताज मुझो मददगार तू पाना सैया ने मेहरबानी कर अल्लाह फरमाए छो तो घबराई घर इल्म जे जो बातियों को शायद मां हो जाए चली दो मास अब जरा बोले जो नो जी हां वो यूसुफ के जा को शब्द बुधा दाडिया गालायो कोई शब्द न हां वो कुरान पाक चयो व शहीद शाहिदुम मिन आलिहा एरे ओए लिखो पेवा चतो व शहीद शाहिदुम मिन आलिहा इन कान कमीसुहु खुद मिन क़बल फसदक़त व हुवा मिन काज़िबीन अजीज मिस्र जो बादशाह परेशान पर बतो नंढो बच्चो कुरान तो चयो शहीद शाहिदुम मिन आलिहा व शहीद शाहिदुम मिन आलिहा व शहीद शाहिदुम मिन आलिहा अल्लाह फरमायो ऐ तरीको बुधायो हाज़िर उन औरत जे माण्हुनि मां यार उन औरत जे घराणे मां बीबी जुलेखा जे घराणे मां हिकिड़े नंढे ॿार शादी ॾिनी छा चई ओ अज़ीज़ा परेशान न थी अज़ीज़ा परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे हेॾे आ फैसलो मां थो ॾसां अज़ीज़ मिस्र परेशान हा तूं फैसलो कीअं कयां जब इमकान करीसू कान कमीसुहु खुद में फसदक़त व हुवा मिनल काज़िबीन ऐसा सोलो अज़ीज़ मिस्र घबराने की जरूरत नहीं
इन कान कमीसुहु खुद मिन क़ब्ल फसदक़त हुआ मिनल काज़िबीन। नजर करे हार जो चलो फला इन जो आजू चलो फातल यूसुफ नबी कूड़ो तुझी ज़ुलेखा सचिया हीवे जो आयो अज़ीज़ मिस्र वे जो आयो यूसुफ अलैहिस्सलाम जे खाली मुबारक जे ठो तो दई चेहरो मथे खई अल्लाह जे नबी जे खनमा गोड़ा पिया करन हेने मुडे ने हार अज़ीज़ मिस्र दुनिया तंगा चेहरे तो गोड़ा होगी चंदो खबर आए ना हाने फैसलो थिवारो यूसुफ चेहरो मथे करो मन चलो कदी साई आजो चलो फाटल तनथी हिया दिठई आजो चलो फाटल कोने को अरे नले बार दे निहारी जे आजो चलो यूसुफ जो फाटल कोने को और इनले बार हिया व इन कान कमीसुहु खुद मिन दुबुरिन फकज़बत व हुवा मिन सादिकीन। ओ अज़ीज़ा परेशान न थी ओ मिस्र जा बादशाह परेशान न थी व इन कान कमीसुहु खुद मिन दुबुरिन हाणे पोइते फिर पोयो चलो ॾिसे हा के पोयो चलो फाटला त पोइ तुंहिंजी ज़ुलेखा कुड़ी मुंहिंजो यूसुफ सचो ई सचो आहे। आवाज़ रब वेझो न हुजे हा त यूसुफ नबी जा सॾ केर ॿुधे हा जे रब वेझो न हुजे हा आमियम जा सॾ केर ॿुधे हा रब वेझो न हुजे हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जा सॾ केर ॿुधे हा जे रब वेझो न हुजे हा अय्यूब अलैहिस्सलाम जा सॾ केर ॿुधे हा जे रब वेझो न हुजे हा यूनुस मच्छी पेट में सॾ केर ॿुधे हा पर जे रब वेझो न हुजे हा यूसुफ नबी जा सॾ केर ॿुधे हा पर जे रब वेझो न हुजे हा हिजरत वारी रात आमना लाल जा सॾ केर ॿुधे हा। अल्लाह फरमायो व इज़ यमकुरु बिकल्लज़ीना कफ़रू लियुस्बितूका औ यक़्तुलूका औ यमकुन व यमकुल्लाहु वल्लाहु खैरुल माकिरीन। हिजरत वारी रात आमना जो लाल महबूबे रब्बे ज़ुल जलाल यतीमन जो यार खीनन जो गमखार मिस्कीनन जो हमदर्द इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे नफरत जो दारी घेरो बिठा तलवार नंगियों हम जलियों बिठा आधी रात जो रब ऐलान क्यों चलो जदो यमकुरु बिकल्लज़ीना कफ़रू औ यक़्तुलूका औ युख़रिजूका